अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मूसा अलैहिस्सलाम चयो त ए मुंहिंजा रब मुंहिंजो सीनो कुशादो कर या खोल, छाकाणि त नबूअत जी मनसब लाइ मूंखे हिम्मत, हौसलो, साबित कदमी, बुर्दबारी, अज़म, बेखौफ़ी ऐं बेबाकाई जी ज़रूरत आहे ऐं मुंहिंजे कम खे आसान ऐं सवलो बणाए ऐं मुंहिंजी ज़बान जी ॻंढ खोल त जीअं माण्हू मुंहिंजी ॻाल्हि सम्झी सघनि। यादि रहे त मूसा अलैहिस्सलाम खे ॻाल्हाइण में हिबक हुई, तंहिं करे हीअ दुआ घुरी आई ऐं मूं लाइ मुंहिंजे अहल मां मुंहिंजे भाउ हारून खे मुंहिंजो वज़ीर यानी मावन ऐं मददगार बणाए, उन सां यानी हारून सां मुंहिंजी सघ वधाए ऐं उनखे मुंहिंजे कम में शरीक बनाए त जीअं असीं ॿई तुंहिंजी तस्बीह यानी हम्द ऐं पाकाई वधीक बयान करियूं ऐं तोखे घणो यादि करियूं। बेशक तूं हमेशा असांजे हाल ते निगरान आहीं, असांजे हाल खे खूब ॾिसंदड़ वाइसंदड़ आहीं। अल्लाह मूसा जी दुआ क़बूल फरमाई ऐं फरमायई त बेशक ए मूसा, जेके तो घुरियो सो तोखे ॾिनो वियो ऐं मूसा अलैहिस्सलाम असां तोखे हिन खां अॻु हिकु ॿियो बि एहसान करे चुका आहियूं ऐं तोखे उहो वक़्तु यादि आहे जॾहिं तुंहिंजी माउ ॾांहुं वही कयूंसीं, जेको वही करणो हो त हिन ॿार खे संदूक में विझ, पोइ उनखे दरिया में विझ, पोइ दरिया खेसि किनारे ते उछलाईंदो ऐं हिनखे मुंहिंजे दुश्मन ऐं संदन दुश्मन खणी वठंदो ऐं तोते यानी ए मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी मोहब्बत विधम यानी तूं अहिड़ो प्यारो हुएं जो जंहिं तोखे ॾिठो थे तंहिं तोखे प्यार पए कयो ऐं घुरियमि त तूं ख़ासि मुंहिंजी अखियुनि अॻियां पलिजी यानी अहिड़ो बंदोबस्त कयमि जीअं तुंहिंजी परवरिश मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं थिए ऐं तोते कंहिंजो बि एहसान न थिए। ए मूसा अलैहिस्सलाम उहो वक़्तु बि यादि कर जॾहिं तुंहिंजी माउ तोखे दरिया जे हवाले कयो हो ऐं जॾहिं तुंहिंजी भेण तुंहिंजे संदूक सां हली रही हुई, जॾहिं तूं फिरौन जे घर में अची वएं तॾहिं तुंहिंजी भेण उन्हनि खे चयो त मां तव्हांखे छो न अहिड़ी औरत या घराणे जी ख़बर ॾियां जेका हिनखे संभाले यानी पाले ॿार जी चङी तरह परवरिश करे। अहिड़ी तरह असां वरी तोखे तुंहिंजी माउ वटि पहुचायो त जीअं संदसि नेण ठरनि ऐं उहा गमगीन न थिए। ऐं हे मूसा अलैहिस्सलाम इहो बि यादि कर जॾहिं तूं हिकु शख़्स खे क़त्ल कयो हो ऐं असां तोखे उन ॾुख खां निजात ॾिनी ऐं असां तोखे केतिरनि ई आज़माइशुनि मां लंघायो यानी खूब आज़मायो ऐं तूं उन में पूरो लथे। पोइ तूं मदीन वारनि में केतिरा ई साल रही ऐं ए मूसा हाणे तूं तक़दीर मुताबिक़ हिते ठीक वक़्त ते आयो आहीं ऐं असीं तोखे नबूअत जी मनसब ते फाइज़ करे रहिया आहियूं ऐं ए मूसा अलैहिस्सलाम मूं तोखे ख़ासि पंहिंजे कम लाइ बणायो आहे यानी चूंडियो आहे। तूं ऐं तुंहिंजो भाउ मुंहिंजूं निशानियूं खणी वञो ऐं मुंहिंजी यादि यानी ज़िक्र करण में कोताही न कजो। हाणे तव्हां ॿई फिरौन ॾांहुं वञो, छाकाणि त हू सरकश ऐं नाफ़रमान थी वियो आहे। पोइ सांस नरमीअ सां ॻाल्हाइजो त मन हू नसीहत वठे या अज़ाब इलाही खां ॾिए। मूसा ऐं हारून ॿिन्ही चयो त बेशक ए असांजा रब, असांखे डपु थो थिए त किथे हू असां ते ॾाढ न करे या हद न लंघे यानी ज़्यादती करे। अल्लाह ताला फरमाइनि तव्हां ॾियो न, बेशक आउं तव्हां सां गॾु आहियां, सभु कुझु ॿुधी ऐं ॾिसी रहियो आहियां। पोइ ॿई वटिसि वञो ऐं चयोसि त बेशक असां तुंहिंजे पालणहार जा मोकिलियल रसूल आहियूं, तंहिं करे बनी इसराईल खे असां सां वञण जी मोकल ॾे ऐं खेनि तकलीफ़ूं ऐं एज़ाउ न ॾे। बेशक असां तो वटि तुंहिंजे रब तरफ़ां निशानीअ सां आया आहियूं ऐं फिरौन यादि रख जेको सिधी राह ते हलंदो तंहिं लाइ सलामती आहे। बेशक असां ॾांहुं वही मोकिलियो वियो आहे त जेको अल्लाह जे हुक्मनि खे कूड़ो कंदो ऐं मुंहुं मोड़ींदो तंहिं लाइ यकीनन अज़ाब आहे। फिरौन चयो त भला पोइ तव्हां ॿिन्ही जो रब केरु आहे? ए मूसा चयो त असांजो रब उहो आहे जंहिं हर शइ खे ख़ासि शकल ऐं सूरत अता कई, पोइ हिदायत कयईं यानी उन जी रहनुमाई कयईं ऐं सही दग लाताई। फिरौन चयो त भला क़ौमनि जिन तुंहिंजे रब खे न मञियो त उन्हनि जो कहिड़ो हाल आहे? मूसा जवाब ॾिनो उन्हनि जी ख़बर या उन्हनि जो इल्म मुंहिंजे रब वटि संदसि किताब यानी लोह महफूज़ में आहे ऐं मुंहिंजो रब न भुलिजंदो आहे ऐं न की विसारींदो आहे। मुंहिंजो रब त उहो आहे जंहिं ज़मीन खे तव्हां लाइ छाणो बणायो ऐं मंझाइस तव्हां लाइ रस्ता ठाहिया ऐं आसमान मां पाणी वसाया, पोइ उन ज़रिए तरह ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी पैदावार यानी नबातात यानी वण ॿूटा ऐं सावक जा जोड़ा यानी नर ऐं मादी पैदा कियासीं। तव्हां खाओ पियो ऐं मुंहिंजे ढोरनि खे बि चारियो। बेशक उन में अक़ल वारनि लाइ वाक़ई तमामु वॾियूं निशानियूं आहिनि।